दर्जो पहिरियों सबक चोथों सहकार। हर कुटुंब हिक ॿिए जे मदद सां हले थो। साॻिए रीत समाज बि हिक ॿिए जे सहकार जे बल ते हले थी। हारी खेती करे थो, कोरी कपिड़ो उणे थो, दर्जी कपिड़ा सिबे थो, राज़ो मकान जोड़े थो, वाढो कुर्सियूं मेज़ूं ऐं ॿियो काठ जो सामान ठाहे थो, सोनारो सुहिणा ॻह घड़े थो, टपाले ख़त पार्सल ऐं मनी ऑर्डर वग़ैरह आणे थो। मास्तर शागिर्दनि खे पाढ़ीनि था, डॉक्टर मरीज़नि जो इलाज कनि था, नर्सूं मरीज़नि जी संभाल कनि थियूं, फौजी मुल्क जी हिफ़ाज़त कनि था। समाज जो हर शख़्स हिक ॿिए जी मदद करे थो। इन रीत हू पाण सुखी रहे थो ऐं ॿियनि खे पिणु सुखी करे थो।